तीड़े मासी चपरा न ईंदो आहे इहो गोल्डन वार रखी ऐं इहे लेडीज़ ड्रेसियूं पाईंदो वतंदो हुई इहो माना इनखे औरत थियण जो वॾो शौक़ु थी हाय हाय भेणा को न आहे आंदो इहो जिब्रान और टाइसन जी रखेल आहियां मोहरा में हूंदा थी ॿ ॿाहिरि जिब्रान और टाइसन उहो आहियां तूं जिब्रान और टाइसन जी रखेल लड़कियां तो हमारे गॾी हणी पे रहती हैं उहो आहियां हिकिड़ो भेणा को खदड़नि जो नालो लॼायो थी कुटनी न इहे टियां फ़क़ीर गॾिजी भेणा को बेशरम केॾो आहे हा शेव निकिरी थी पोइ बि तूं ॾाढी रखी ऐं लेडीज़ रोल थो करे भेणा नकाब पाए हा अज़ाब आयल थी हातिम ताईअ जे 7 सवाल जो हातिम मेरा खून पियो तो मैं इंसान बन जाऊंगी मेरी दाढ़ी मुंह से निकल आई है चरिया पैसा हिकिड़ा मासी चपरा हाँ शर्म न हया भेणा तो जहिड़ियूं अक्सर इहे माना भयानक माऊं हूंदियूं आहिनि सम्झई न बेटा फिल्म जे अनिल कपूर जी माउ आहियां तूं हिकिड़ी हरामज़ादी माउ जेॾी महिल ॾिस त इहो अॻियां इहो भयानक लेडीज़ जी ड्रेसियूं पाए ऐं टीवीअ ते ईंदो ई मासी चपरा चप वॾा थींदे करे नालो रखियो थी आहे मासी चपरा चुतड़ बि वॾा थी पोइ मासी गांडरा छो नालो रखियो मासी गांडरा बेवकूफ़ हिकिड़ो